जो एक किस्म जो इजमा हलंदो जे 12 तारीख़ ते रहियो मसलो विसाल जो त विसाल जी तारीख़ 12 तारीख़ ठहे ई कान थी। हुजूर जो विसाल मुबारक रबीउल अव्वल में थियो। हेॾे तवज्जो कयो, हेॾे होॾे न निहार, हेॾे निहार। 12 तारीख़ ते रबीउल अव्वल में विसाल थियो, इहो कन्फर्म। सूमर ते थियो, इहो हदीस में बीठो आहे बुखारी, इहो भी कन्फर्म। लेकिन 12 तारीख़ ठहे ई कान थी। 12 तारीख़ ते विसाल आहे ई कोन। कीअं? उलमा फरमायो आहे त जंहिं साल हुजूर हज फरमायो हो, आख़िरी हज जेके हजतुल वदा चइबो आहे, उहो थियो हो 9 तारीख़ जुमे जे ॾींहुं। ज़ुल्हिज जे 9 तारीख़ हज थींदो आहे, दिहाड़ो हो जुमे जो। हाणे तव्हां हिसाब कयो, महीननि खे जेकॾहिं 30 कयो तव्हांजी मर्ज़ी, 29 कयो तव्हांजी मर्ज़ी, कंहिंखे 30 कयो, कंहिंखे 29 कयो। भली कंहिं भले रियाज़ीअ वारे खे विहारियो जेको हिसाब जो माहिर हुजे, त असांखे इहा तारीख़ रबीउल अव्वल, माना रबीउल अव्वल बि थिए, सूमर जो ॾींहुं बि थिए, 12 तारीख़ बि थिए, इहो असांखे करे ॾेखार। रबीउल अव्वल त थींदो, सूमर जो ॾींहुं बि थींदो, पर 9 ज़ुल्हिज हज जेको हुजूर फरमायो उहो जुमे जो ॾींहुं हुयो। पोइ ते जेकॾहिं हिसाब लॻाइबो, तोखे सूमर जो ॾींहुं त मिलंदो, तोखे रबीउल अव्वल जो ॾींहुं त मिलंदो, तोखे का चौथी तारीख़ त मिलंदी, ॿी तारीख़ तोखे मिली सघे थी, पर 12 तारीख़ कंहिं बि लिहाज़ सां ठहे ई कान। छो तो माण्हुनि खे तशवीश में विधो वञे, मन में शक ऐं शुबहात पैदा था कया वञनि। त वादिसो नबी जे विसाल जे ॾींहं ते इहो ख़ुशी था मल्हाइनि, इहो विसाल जो ॾींहुं ठहे ई कोन थो, तारीख़ नथी ठहे, 12 तारीख़ कान थी ठहे। लिहाज़ा इन्हनि जे शक ऐं शुबे विझण जे पुठियां कोन वञिबो। हू जेतिरो रोकण जी कोशिश कंदा या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्तफ़ा जो, ओतिरो मिलाद अञा अॻिते वधाए। गर्मी तो कान थी लगे वना। सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, अञा बुलंद आवाज़ सां। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे हिन कायनात जे लाइ अल्लाह आख़िरी नबी बणाए मोकिलियो। सुभान अल्लाह। सुभाणे जी तारीख़ जेका आहे न, 7 तारीख़ इंतहाई अहम तारीख़ आहे। मिलाद असां मल्हायूं था, मल्हाइणु घुरिजे, भली ॻाल्हि आहे, पर ख़त्म नबूवत जो मामलो इंतहाई अहम आहे, इंतहाई अहम मसलो आहे ख़त्म नबूवत जो। ऐं सुभाणे वारे तारीख़ ते पाकिस्तान जे अंदरि आईनी कानूनी तौर ते कादियानियुनि खे, कादियानीअ जे मञण वारनि खे, चाहे लाहौरी ग्रुप हुजे, चाहे अहमदी ग्रुप हुजे, हिकिड़ा उनखे नबी करे था मञनि, हिकिड़ा उनखे उम्मत जो मुस्लिम करे था मञनि। कादियानीअ खे जेको सही सम्झंदो न, कादियानी अहिड़ो मुर्तद कट्टो काफ़िर आहे जो उनखे मञण वारा जेके उनखे मञनि था उहे त मुर्तद इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि आहिनि, पर कादियानीअ खे जेको सही थो सम्झे उनजो बि इस्लाम सां को ताल्लुक़ कोन्हे को। असांजो ईमान आहे त असांजो नबी आख़िरी नबी आहे जो मुस्तफ़ा खां बाद में नबी ईंदो ई न। क्या खबर कितने तारीख ले छुप गए, आसमान हिदायत कई नबूवत जा 17 उभरी आया,
पर पंहिंजे पंहिंजे वक्त जे लाइ पंहिंजे पंहिंजे ज़माने जे लाइ पंहिंजे पंहिंजे क़ौमुनि जी तरफ़ नबी आया तव्हांखे दावत हुजां अल्लाह जे क़ुरान खे वञी खोलियो पहिरें पारे खां शुरू थियो वन्नास ताईं हलिया वञो जिथे बि अल्लाह जे नबीअ जे बेसत जो रिसालत जो ज़िक्र फरमायो त उन सां कंहिं बि क़ौम जो लॻल तव्हांखे नज़र ईंदो जे नूह खे अल्लाह मोकिलियो त अॻियां क़ौम जो ज़िक्र अल्लाह फरमायो ॿिए कंहिं नबीअ खे अल्लाह मोकिलियो त उनखे उन जे क़ौम जे तरफ़ मंसूब कयो वियो मूसा कलीमुल्लाह खे मोकिलियो वियो बनी इसराइल जे तरफ़ रसूल बणाए करे मोकिलियो वियो अॻियां नबी क़ौम जा नबी ज़ातुन जा नबी इलाइक़नि जा नबी जीअं तव्हां सामत मुजादा के यूनियन जा चेयरमैन थींदा के टाउन जा चेयरमैन थींदा के म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन थींदा उन खां मथे हलायो उतावनि जा हद बदला वेंदा को मुजादा ज़िले जो डिप्टी कमिश्नर हूंदो को कमिश्नर हूंदो मथे हलिया वञो को गवर्नर हूंदो अञा मथे वञो कंहिं वटि ॿियूं मिनिस्टर हूंदो अला हाज़ल क़ियास मिसाल ॾिजे थो सिर्फ़ सम्झाइण जे लाइ वरना हिन मिसाल जो इहो मिसाल ठहे बि कोन थो पर सम्झण जे लाइ मिसाल ॾिजे थो त जीअं चेयरमैन के टाउन जा हुजनि के म्यूनिसिपल कमेटी जा हुजनि के ज़िले जा हुजनि उहे अॻियां नबी सगोरा ईअं ख़ासि क़ौमुनि जा नबी इलाइक़नि जा नबी ज़माने जा नबी ख़ासि वक़्त जा नबी पर जॾहिं असांजो नबी आयो हुज़ूर कोई हिकु क़ौम जो नबी न आहे हिकु इलाइक़े जो नबी न आहे ख़ासि ज़ात वारनि जो नबी न आहे ख़ासि रंग ऐं नस्ल वारनि जो नबी कोन्हे के ख़ासि खिते इलाइक़े जो नबी कोन्हे असांजो नबी सभिनीनि जो नबी आहे अल्लाह इहो ही फरमायो कुल महबूब तू फरमाए तो सुभान अल्लाह या अय्युहन नास ऐ इंसानो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ मां तव्हां सभिनी ॾे अल्लाह जो रसूल थी आयो आया ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा महबूब असां तो मोहम्मद के पूरी इंसानियत जे लाइ बिशारत दींदड़ भी बनाए मोकिलियो त ड्रेजारींदड़ भी बनाए मोकिलियो अल्लाह फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह जी ज़ात पाका जे फुरक़ान यानी कुरान के पंहिंजे ख़ासि माने मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमायो ताकि हुज़ूर तमाम जहान जे लाइ ड्रेजारींदड़ हुजनि हुज़ूर के हिकु जान जे लाइ न सभिनी जान जे लाइ नज़ीर थी आया माना सभिनी जान जे लाइ नबी भी रसूल भी हाणे इंसानियत जे लाइ कंहिं बि नबी जी ज़रूरत ई कोन्हे क़यामत ताईं मुस्तफ़ा जी नबूवत ऐं रिसालत हलंदी अॻियां आया ख़ासि इलाइक़े जे लाइ वया त शरीयतूं बि उन्हनि जूं उन्हनि सां गॾु वयूं पर असांजो हबीब जॾहिं आयो अल्लाह जो आख़िरी नबी आयो त हुज़ूर जी शरीयत ख़तम न आहे अॻियनि जे लाइ नासिख़ ज़रूर आहे अॻियनि जे शरीयतूं खे मुस्तफ़ा जी शरीयत मनसूख़ कंदा पर हुज़ूर जे शरीयत खे केरु मनसूख़ नथो करे सघे केरु कैंसिल नथो करे सघे शरीयत जे हुक्म के केरो कैंसिल नथो करे सके कुरान जे हुक्म के केरो मनसूख नथो करे सके कुरान सभिनी किताबन जे लाइ नासिखा शरीयत हुजूर जी सभिनी शरीयतन के कैंसिल कंदड़ सभिनी जे लाइ नासिखा पर क़यामत ताईं कुरान बि हलंदो त आमना जे लाल जी शरीयत बि हलंदी
आला हज़रत ने फरमायो तो क्या खबर कितने तारे खिले छुप गए, क्या खबर कितने तारे खिले छुप गए, पर न डूबे न डूबा हमारा नबी जो सबसे आला खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूल से आला नबी सबसे थी रहो तुम वफादार थी रहो, बेवफा न दगाबाज न ठगन न मुनाफिकत न निफाक न, अंदर भी हुजे त बाहर भी हुजे, अंदर में भी सचो मुस्तफा सा त बाहर में भी नारो सचाई जो हुजूर सा, न मुल्ला सा मौलवी सा न मूसा न बेसा, अबा सुन्नी जेके आलिम हल मशाइख हल बुजुर्ग हल उन सां बि असां मोहब्बत इन जे करे कंदा आहियूं जो मुस्तफा सां वफ़ादार आहियूं। वो हिकिड़ो उथे त सही बेवफाई जी ॻाल्हि त करे उम्मत खणी उनखे ॿाहिरि फिटो करे छॾींदी, जे खीर में मख निकिरी पवंदी आहे माण्हू उनखे मख खे किंदो सम्झी करे ॿाहिरि उछलाए छॾींदा। असां कलमो ॿिए कंहिंजे मथां न भरियो आहे, कलमो असां भरियो आहे मदीने वारे जे जेको हुजूर जे मोहब्बत जी ॻाल्हि करे, हुजूर जे इश्क जी ॻाल्हि करे, हुजूर जे अदब जी ॻाल्हि करे, उनखे असां खणी मथे ते रखंदा आहियूं छो त बाबा आका जो गुलाम आहे, हुजूर जे गुलामी जी ॻाल्हि थो ॿुधाए, हुजूर जे इत्तिबा जी ॻाल्हि थो ॿुधाए, हुजूर जे ताबेदारीअ जी ॻाल्हि थो ॿुधाए। जेकॾहिं थोरो बि हेॾे होॾे फिरियो भली असांजो वेझो अज़ीज़ छो न हुजे असां खणी उनखे बि उछलाए छॾींदासीं, सभु ताल्लुक टोड़े छॾींदासीं, पर मदीने वारे जो ताल्लुक करे ईअं आहे या न। असांजे हिन बरे सगीर में पुराने ज़माने में जॾहिं अंग्रेज जो ज़मानो हो, कई अंग्रेज जे खिलाफ तहरीकूं भी हलियूं, ईसे सूर्य बादशाह अमली तहरीक हलाई हुई। असांजे बरे सगीर जे अंदर कई आलिम हा, उन्हनि खे कारे पाणीअ जो सज़ाऊं ॾिनियूं वयूं, उन्हनि खे काल कोठड़ियुनि में बंदि कयो वियो। हिकिड़ो त बुज़ुर्ग हुयो, उन जे मुजादा सैयद किफ़ायत अली काफ़ी, उन सैयद किफ़ायत अली जे जिस्म जे मथां इस्त्री गरम करे रात जे टाइम ते इस्त्री गरम करे हुन जे जिस्म ते हलायूं, ईअं मथे कमीस लाहे जिस्म ते हलायूं, जिस्म सॼो इस्त्री गरम हलायूं त जिस्म फाटी पियो, सड़ी पियो, लूण ऐं मिर्च खणी हुन जे फटनि जे मथां खणी बुरकियूं, हुनखे कोठीअ में बंदि करे ऐं ॿाहिरि निकिरी विया। इहो सम्झी करे त हाणे राति जो पियो दामू कंदो, रड़ियूं कंदो, हिकु त हिन जे जिस्म जे मथां इस्त्री फिरियल आहे, वरी ॿिए पासे ते लूण मथां हिन जे बुरकियो आहे, मिर्च हिन जे मथां सां बुरके छॾिया आहिनि, सो सॼी राति अज़ियत में हूंदो, तकलीफ़ में हूंदो। सुबुह जो सैयद किफ़ायत काफ़ीअ खे फाईअ ते चाढ़े छॾींदासीं, हे दर ॾेई तालो हणी ॿाहिरि निकिता, हिननि जो तालो लॻो, मुस्तफा जे दरबार जो दरवाज़ो खुली।
हिनन जो दर हिनन कयो बंद हुजूर जे दरबार जो दर खुलियो तो सुभान अल्लाह असां जो ईमान तो जिंदा है वल्लाह तो जिंदा है अल्लाह तो जिंदा है अल्लाह तो जिंदा है अल्लाह मेरे चश्मे से छुप जाने वाले अंग्रेजन दर बंद कयो बाहर हलिया वया सैयद किफायत अली के अंदर उछलाए वया स्त्रियों गरम घुमाए वया लूण मिर्च फटन जे मथा बुरके वया हिन जो सजी रात रड़ियो कंदो हेडा बार ही निकता हेडा मदीने वाले मेहरबानी फरमाई रसूलुल्लाह जी आमद थिया नबी करीम अलैहिस्सलाम तशरीफ वठी आया जने सैयद किफायत अली के हुजूर जो दीदार थो रोई अर्ज करे पियो या रसूल अल्लाह जे मुखे या खबर हुजे हा त मुझे हिन हीने हाल अथण खां बाद में तवा मुझे मथा मेहरबानी फरमाईंदा तवा तशरीफ वठी ईंदा रुख अनवर जो दीदार कराईंदा त या रसूल अल्लाह मां देर न कया इहो हाल मां पंहिंजो पहिरियां ई कराए छॾिया ताकि तुझे दीदार में देर न थिया अग में मुस्तफा तुझो दीदार थिया जेको न वफादार हूंदो आहे उन वफादार जो क़दुरु हूंदो आहे बेवफा जो न ठगे जो न मुनाफिक जो न जिथे किथे पूरो हुजे उन जो न जैसा मोहब्बत आहे त मोहब्बत में सच्चो हुजे हुजूर जे ज़ात सां मोहब्बत आहे त सच्चाई ॾेखारे पोइ जॾहिं सच्चाई ॾेखारींदो त पोइ मुंहिंजा साईं ईअं महिरबानी थींदियूं साईं ईअं बि करे सघनि था मरण खां पहिरियां बि अची सघनि था त हुजूर मदार में बि रुख मुबारक उम्मत खे ॾेखारींदा पर सुञाणींदा वफ़ादार जे हित न हो तो पसंद से कई पर पसंदियों खेच में जन हिते कोन सुञातो आहे ये अखियों अते बि अंधियूं हूंदियूं मन कान फी हादिही आमा फहुव फिल आखिरत आमा हे क़ुरान जो फ़ैसिलो आहे जेको हिते अंधो हूंदो उहो अॻिते बि अंधो हूंदो जेको हिते सॼो हूंदो उहो अॻिते बि सॼो हूंदो इन आमा या अंधाप मां मुराद हिन अखियुनि जो अंधो न आहे छो त हिन अखियुनि जी जेकॾहिं नज़र ख़तम बि थी वई हुजूर फरमायो आहे त जेको सब्र कंदो ख़ुदा उन जे मथां जन्नत उन लाइ वाजिब माना ही अखियूं वञनि हुन सब्र करे ॾेखारियो त उन जे लाइ जन्नत वाजिब थी वञे अंधो आहे अख अंदर जे अखियुनि वारो जेको हिन दुनिया जे अंदर अंधो रहियो हुजूर जे शान खे न सुञातई रसूलुल्लाह जे अज़मत खे न सुञातई हुजूर जे बरकत खे कोन सुञातई जेके हिते नाबीन रहिया इहे अॻिते बि नाबीन रहंदा जन हित मुस्तफ़ा जो शान सुञातो आहे उहे अॻिते बि रसूलुल्लाह सुभान अल्लाह बड़े आवाज़ सां सुभान अल्लाह माशाअल्लाह रे सजे रो ताहिरी तवज्जो कयो मूंसां गॾु वॾी आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह बस 2 मिनट दुरूद ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह एड़न कूड़ नहीं ठग नहीं दज्जालन के उम्मत कदहीं भी कबूल कोन कयो मुसलमा कज़्ज़ाब खां हलो मिर्ज़ा गुलाम कादियानी ताईं पहुचो मिर्ज़ा मुसलमा कज़्ज़ाब जॾहिं कूड़ी नबूवत जी दावा कई हुई खत
लिखियो ही हुजूर जे तरफ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कासद मोकिले या रसूल अल्लाह हुजूर के अर्ज करे तो सही मूसा सौदेबाजी कयो सौदेबाजी ही असुल नबी तवा मां वरी तवा जे हेठा ताबियो नबी या त इहो सौदो कयो या वरी इलाका ठा विरायो अरब जा नबी तवा अजम जो नबी मां हिजाज जा नबी तवा यो हिन पासे जो मां नबी आया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ये टेक दयो पाण ले जा पया हा जने कासिद मिर्जा कासिद मुसलमा कज़ाब जे या गाल कई हुजूर पाण उठी करे वेठा पाण फरमायो इन्नल अर्द लिल्लाह बेशक ज़मीन अल्लाह जिया अल्लाह जेके चाहींदो आ पंहिंजे ज़मीन जो मालिक बणाईंदो आ मिर्जा खे कोन बणायो थई मुसलमा कज़ाब कूड़े के कोन बनायो थई जमीन आए अल्लाह जी पर उन जो मालिक अल्लाह मुस्तफा के बनायो हमें नबूवत में मालिक हुजूर रिसालत में मालिक हुजूर शान अज़मत में मालिक हुजूर हुजूर उठी वेठा पाण फरमायो जे करे कासिदन के माना एकरे मुल्क जा बे मुल्क में एकरे पासे पार्टी जा बे पार्टी में एकरे पासे जा बे पासे दे कासिदन के कत्ल कर जायज हो जे हा त मां तवा के जेरो छजाई ना मां तवा के कत्ल कराए छजा मोटी वणो वणी कज़ाब के बुधायो तू कज़ाबा कचाला तू कूड़वा तू ठठवाही अल्लाह मां मोहम्मद के न दुनिया जे लाए आखिरी नबी बनाए मखनो हुजूर उम्मत के बुधायो हे त एकड़ो मुसलमान कज़ाबा पर एड़ा ट्रीह कूड़ा ईंदा हर एक दावा कंदो त मां नबी आया पर ॿुधी छॾियो मुंहिंजा उम्मती अल्लाह व अना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी मां अल्लाह जो आखिरी नबी आया मूंखां बाद में को भी नबी कोन ईंदो हुजूर जो विसाल मुबारक थो मुसलमा कज़ाब सां सहाबा इकराम जंग कई ऐं उन जंग में सरदार सदवानी सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हुई उन वक्त खां वठी उम्मत जे सदरे करने अव्वल खां वठी अॼु ताईं उम्मत जो इन ॻाल्हि ते इजमा हुआ त असां जो नबी अल्लाह जो ओ आखिरी नबी आहे जो मुस्तफा खां बाद में केर बि कोन ईंदो जेको ॻाल्हि कंदो दज्जाल हूंदो ओ कज़ाब हूंदो हिन उम्मत कलमो हुजूर जे मथां भरियो आहे न मुंहिंजे मथां न मुला ते न मौलवीअ ते तंहिंजे करे उम्मत अहिड़े कंहिं बि माण्हू खे बर्दाश्त कान कंदी जेको मदीने वारे जो बेवफ़ा थींदो हुजूर अलैहिस्सलाम सां गद्दारी कंदो उम्मत कॾहिं बि उनखे क़बूल कोन कंदे उम्मत पंहिंजे मथे ते उन्हनि खे खणी विहारींदी जेके रसूलुल्लाह जा वफ़ादार हूंदा ताजदारे खत्म नबुव्वत ताजदारे खत्म नबुव्वत ताजदारे खत्म नबुव्वत या सुभाणे जी जेका तारीख़ आहे 7 सितंबर वारी पाकिस्तान जे अंदर हुनखे त हूअं ई मुस्लमान क़ुरान सुन्नत जे रोशनी में चवंदा रहिया मुर्तदा काफ़िरा मिर्ज़ा कादियानी दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे पर पाकिस्तान जो ठहियो ऐं 1974 जे अंदर असेंबली में अहले सुन्नत जे शेरनि चओ सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह चओ असां लिक छुप वारा आहियूं कोन जो लिकाए छुपाए ॻाल्हि कयूं भली उन काज़ में ॿिया बि गॾियल हा इन ॻाल्हि जो इनकार कोन्हे जो मता केरु सुभाणे इहो चवे त असांजा बि गॾु हा तव्हांजा बि गॾु हुआ ईअं हा जी तारीख़ पाकिस्तान में गॾु हा ॿ मौलवी हिननि जा गॾु बाक़ी ॿिया सभु मुखालिफ़ उन में बराबरि तव्हांजा माण्हू गॾु हा पर जंहिंजे मथां मां इहो पंहिंजो ख़त्म नबूवत जे हिन मामले में जेको करारदाद खे असेंबली में पेश करण वारो हो वो अल्लामा शाह अहमद नूरानी उन वक्त जा जियत अहले सुन्नत जा आलिम अल्लामा अब्दुल सत्तार खान नियाज़ी हुयो अल्लामा अब्दुल मुस्तफा अज़हरी हुयो बराबर ॿिया बि माण्हू हुआ छो त ही कास अहिड़ो हो तहरीक कुझु अहिड़ी हुई जंहिंमें सभई मिलना हा सभु मिलिया ऐं हिन ॻाल्हि जो इनकार ई कोन्हे पर माशाअल्लाह इहो जेकॾहिं हार पवंदो त अहले सुन्नत जे आलिम
उन वक्त में जेका मुसलमान जी तारीफ डिक्लेयर कई वई तो मुसलमान छके चइबो आहे मुसलमान छके चइबो आहे वह मुसलमान जी तारीफ करे ॾियण वारो अल्लामा शाह अहमद नूरानी जो तो हमरा किताबन में लिखो वेठा त ॿियो अची सघे थो अगर आ गया तो खत्म नबूवत में फर्क नहीं आएगा फौरन उन्होंने जो मिर्जा हो थी बीठो असेंबली जे फ्लोर ते उनके जे सफाई ला घुरायो जे हिन जो किताबन में लिखियो आहे नूरानी साहब जो दियो हमरा जवाब दियो कौन बजाएगा पाकिस्तान फलाणो मौलाना राजी मत नाराज थियो नालो कोन थो खणा असां जे सकन में कहूं त नालो लिखियो पियो हूंदो कौन बजाएगा पाकिस्तान मौलाना अति समझियो उन्हनि जा वॾड़ा वेठा मौलानी साहब जो ॾियो जवाब तव्हांजे वॾड़नि जी किताब ते एतिराज़ आहे छा जवाब जन वॾड़ा त लिखी विया हा अहले सुन्नत जा आलम ख़ुदा उन्हनि ते रहमतूं करे थो यकीन असांखे उन्हनि जे मथां नाज़ आहे उन्हनि जी ख़िदमतूं आहिनि माण्हू उन्हनि जी ख़िदमत खे तस्लीम न करे त इहा बि मुजादा नाइंसाफ़ी थींदी नूरानी साहब उथी बीठो जे आओ जेको चवे न त हुजूर खां बाद में नबी को दावा थो करे केर त मां आहियां असां वटि इहो मुर्तदा काफ़िर आहे जेको चवे ॿियो अची सघे थो इहो बि मुस्लमान कोन्हे इहो बि इस्लाम दा ख़ालिद हुजूर आख़िरी नबी हुजूर खां बाद में साली पैदा थो थिए हाणे क़यामत ताईं नबूवत हलंदी हुजूर जी रिसालत हलंदी मुस्तफा जी वफ़ादार हुजूर जा उम्मती थी रहो हेॾे होॾे न निहारियो त फलाणो छा थो चए फलाणो छा थो चए मिर्ज़ा खे ॾिठो न हाणे ॿधो पियो अंदरि भणाए छॾियो हे फलाणो हल ॿुधे ख़ल्क़ खे गुमराह करे छोरा जो ॾाढो दिमाग़ जे ख़राब जो मिर्ज़ा को वॾो छा आहे वो छा आहे को दीन जो आलिम पिलंबर हो पर किताब पढ़ी हेॾा होॾा ख़ल्क़ खे जे सोशल मीडिया ते वेही करे हाणे ते माण्हू खे पियो गुमराह करे अचे वियो इदारनि जे लपेट में हाणे ॿधो पियो थो वञे ॿियो सुम्हो त ख़बर पए ख़ुदा तव्हां असांखे गुमराह फिरकनि खां बचाए बसि मां हिकिड़ो ई अर्ज़ु कयो त मदीने वारे सां मोहबत जो तालुक़ मज़बूत हुजूर जा वफ़ादार उम्मती थी रहूं ख़ुदा बेवफ़ाईअ खां असां बचाए ही महीनो सितंबर जो इन लिहाज़ सां अहम बि आहे ऐं मसइलो बि छोकी सुभाणे आहे सुभाणे वारे तारीख़ ते थियो हो तंहिंजे करे मीलाद शरीफ़ जे जुलूस जे इन इख़्तितामी तक़रीब में हुजूर जे ख़त्म नबूवत जे लिहाज़ सां मूं ॿ टे लफ़्ज़ पेश कया अल्लाह से क़बूल फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सलाम पढ़ो मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमए बज़ने विलायत तेरा को सलाम फतेह बाबे लोगो वत पे हद ख़त्म दौरे रिसालत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ने विलायत पेला हुसैन के उन पर करोड़ों दुरूद उनके असहाबो इतरा तेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ने आज़म इमाम जलवे शान कुदरत तेरा सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा
सभई वेही रहो दुआ थींदी दुआ हिकिड़ी थींदी मुख़्तसिर थींदी बाबा वेही रहो दुआ थींदी रेस ज़ुल्फ़कार साहब जन शिरकत कई तव्हां सभिनी खे भलीकार चवनि था खुश आमदीद चवनि था आराम ऐं सुकून सां महिरबानी करे वियो हेॾा अज़ान न थींदी पर निमाज़ तव्हांखे पंहिंजो निमाज़ पढ़नि ऐं नगर वारा नगर तव्हांखे कराईंदा पर सब्र ऐं तहमुल सां थोरो सॼो ॾींहुं जीअं मोहबत रसूल में सब्र ऐं तहमुल खां कमु वरितो अथव इंशाअल्लाह मानी खाइण में बि अहिड़ी तरह सां संजीदगी सां اللهم صل وسلم على سيدنا محمد وعلى اله وصحبه या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा मौला असांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा गुनाह ख़ताऊं माफ़ फरमा परेशानियूं दूर फरमा आफ़तुल मुसीबतुन खां पनाह अता फरमा या अल्लाह बीमारनि खे शिफ़ा अता फरमा बेऔलादनि खे सालिह औलाद अता फरमा तंग दस्तनि बेरोज़गारनि खे हलाल जो रिज़्क़ रोज़ी कुशादा नसीब फरमा या अल्लाह आलम इस्लाम जो ख़ैर फरमा मौला मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा तमाम मुसीबतुनि खां पनाह अता फरमा जा जमात हाज़िर थी सभिनि जा बेड़ा पार फरमा मौला मीलाद पाक जे अंदरि जंहिं बि हिसो मिलायो ताउन कयो जंहिं बि लिहाज़ सां उन्हनि हिम्मत कई कोशिश कई या अल्लाह सभिनि खे दारनि जो साज़ उन्हनि जे ख़िदमतुनि खे क़बूल फरमा उन्हनि जे ताउन खे क़बूल फरमा दारनि में उनखे सादत नसीब फरमा हुज़ूर जे इश्क सां असांजो अंदरि आबाद फरमा मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता मौला असांजा अज़ीज़ क़रीब मिट माइट मुस्लमान भाउ असांजा वालिदैन जेके न दुनिया मां ईमान सां इंतकाल करे या सभिनि जी बख़्शिश या अरहमर राहिमीन क़यामत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत आमीन बिबरकतिल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलैन नबी अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन वस्सलामु अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।